हिन समाज में मिस्कीन ऐं बेसहारा माण्हुनि ॾांहुं कोई निहारण बि घटि चाहे थो। कोई मशहूर ऐं पैसे वारो शख़्स बीमार हुजे थो त अस्पताल में पेर पाइण जी जाइ बि नथी रहे। हीउ आहे उबावड़ो लॻ लिखपुर रोड मनशा टाउन जो रहवासी कुर्बान अली शेख, जंहिंजो बचिड़ो 2-2.5 साल खां मूज़ी मर्द में मुब्तला हुजण करे घर जी समूरी मिल्कियत मासूम पुट ते लॻाए छॾी आहे। पर डॉक्टरनि तरफ़ां कंहिं वॾी अस्पताल में इलाज जो मशवरो ॾिनो वियो आहे। कमाइण वारो हिकु ऐं मासूम जे घर में 14-15 भाती हुजण करे बचिड़ो इलाज खां महरूम आहे। हिन वक़्तु कुर्बान अली शेख खे इंसान दोस्त मसीहा जी ज़रूरत आहे, जेको हुन जे बचिड़े जो इलाज कराए संदसि ज़िंदगी बचाए सघे। इन बाबति मासूम जे वारिसनि क़ौमी हक़ीक़त सां हिन तरह वीचार वंडिया। जी कुर्बान साईं, अस्सलाम वालेकुम साईं। मां जी अपील आहे, मुंहिंजे नंढड़े खे 2-2.5 साल थी विया आहिनि। 14-15 भाती आहिनि कमाइण वारा, खाइण वारा, कमाइण वारो मां हिकिड़ो ई आहियां। मां मजबूर लॻो पियो आहियां, मां काॾे वञा, हिन जो इलाज करायां या मां पंहिंजो को सफ़र गुज़र कयां। 2-2.5 साल थी विया आहिनि, जो इलाज करायां थो। यको मां टेस्टां पियो मुंहिंजे हथ में आहिनि, चवां थो मां तव्हांखे ॾेखारियां, हे ॾिसो। न साईं, कंहिं बि मदद न कई आहे, कोई मदद करण लाइ तयारु कोन्हे। कंहिं ॾे वञूं त हर को चवे थो वञो सरकारी वेंदो आहे, मां रेमियार वियो आहियां, होॾे साईं जा मीरपुर वियो आहियां, डॉक्टर ॿुधी न कोन था, छो पंहिंजी था हणनि। साईं हेयर टेस्ट मुंहिंजी रेमियार जी आहे, हेयर टेस्ट बि मुंहिंजी रेमियार जी आहे, हेयर टेस्ट मुंहिंजी पुराणी आहे 2 साल पहिरें जी, हेयर टेस्ट बि रेमियार जी आहे, हे आगा खान जी आहे। सभु टेस्टां कराइनि, कोई इलाज कोन्हे। ऑपरेशन कराया हुआ, ॾिसो त नंढड़े जी हालत पाण बि, ऑपरेशन बि करायो आहे। ठीकु आहे, उनखे सोज आहे, अञा त मां चयो वॾो ऑपरेशन कंदा, डॉक्टर चयो साईं जिस रिपोर्ट कंदासीं टेस्टां थींदी पोइ फ्री 40,000 मां लाहे चुको आहे। जेको मां 2.80 ॾिनी हाणे हिन टाइम माना इन रोज़नि जे महीने में पहिरें अलाए केतिरा लाहे चुको आहे। कमाइण वारो हिकु आहे, खाइण वारा घणा आहिनि। मां वधीक परेशान आहियां, अल्लाह ख़ैर कंदो। मतिलबु तव्हांजी पुट बि हिकिड़ो ई आहे, इहो बि बीमारी जो इहो बिस्तरे ते सुतल आहे। बाक़ी ॿिया नंढड़ा आहिनि, कमाइण वारा त कोन्हनि कोई, कमाइण वारो मां अकेलो ई आहियां। बाक़ी हाणे आहिनि बस वारनि खे जो चई सघे जो मुंहिंजी मदद मुंहिंजी न करणु, मुंहिंजे नंढड़े जो इलाज कराइनि, मां इन ॻाल्हि में ख़ुशि आहियां। को ज़रूरी कोन्हे जो मूंखे पैसा ॾियनि या कुझु करणु, मुंहिंजे नंढड़े खे इन जो इलाज कराइनि, मां इन ॻाल्हि में इहो उथी पवंदो त मुंहिंजो सहारो थी वेंदो, कंहिंजी ज़िंदगी बची पवंदी। त मुंहिंजो नंढो पाण परेशान आहे, त मां छा डॉक्टर चवंदा आहिनि साईं ब्लड कैंसर हूंदो, फलाणो हूंदो, रसूली आहे, गदू था, माना घणा ड्रेजावा ॾियनि था। मां ग़रीब माण्हू रहंदो ड्रेजा में पहुची वियो आहियां। अमा छा मसलो आहे? अमा मुंहिंजो मसलो इहो आहे, मुंहिंजो ॿारु बीमार पियो आहे, 2 साल आहे। असां पैसा लाहे थका आहियूं, न डॉक्टर ॿुधंदा आहिनि, न को ॿियो ॿुधंदो आहे, न को असांजो अमीर मदद कंदो आहे, कोई बि न कंदो आहे। मां ज़ईफ़ा माण्हू ॾाढी हिकु ॼणी भॼी सॼनि पाड़े वारनि खे ख़बर आहे। मां हिकु ॼणी गर्मियुनि में हिननि में थुॾा ताबा हिकु ॼणी मंगी ॿार जो मथो लहींदी आहियां, त टके जी कसर कोन्हे। अॼु मुंहिंजी मदद कोई बि न कंदो आहे। मां हिकु आहियां बेवही, मुंहिंजो कोई वही हाणे तव्हां कंहिंखो मुतालबो कयो था त असां सां मदद बस जे कोई सही मुंहिंजी मदद करे, मुंहिंजे ॿार जी मदद करे। मतिलबु त तूं वस वारनि ऐं एमपी एमएनएन खां मुतालबो करे बस मुंहिंजी मदद जेकी मुंहिंजे ॿार जी ज़िंदगी बचाए। ज़िले जा जेका अमीर आहिनि, अमीर आहिनि साईं, जेका ज़िले जा अमीर आहिनि, भले वज़ीर आला आहे, चेयरमैन आहिनि, एमपी आहिनि, जेतिरो थी सघे वस आहिनि, जेका मुंहिंजे हितो इलाइक़े वारनि खे बि अपील आहे त मुंहिंजे नंढड़े जो इलाज कराइनि। मां इन ॻाल्हि में ख़ुशि आहियां, मूंखे कोई का शइ न खपे, न मूंखे पैसा ॾियनि, न मूंखे को अन्न ॾियनि। अलाह ॾींदो मां पली वेंदो, मां जेतिरो थी सघे मुंहिंजो इलाज कराइनि, मां इन ॻाल्हि में। जेकॾहिं ख़ुदा पाक जे रज़ा ख़ातिर हिन मिस्कीन जी को मदद करणु चाहींदो त ख़ुदा पाक उनजो बेहिश्त में आला मक़ाम तयारु करणु फरमाईंदो, छो त ख़ुदा पाक कंहिंजो कर्ज़दार थियणु नाहे चाहींदो। स्टाफ रिपोर्टर क़ौमी हक़ीक़त पीर राहिब सां गॾु साथी रिपोर्टर मसरूर दिया, क़ौमी हक़ीक़त उबावड़ो।